नाज़रीन, अफगानिस्तान जे सरहद भेट सां चमन बॉर्डर वटि दहशतगर्दनि सां मुक़ाबले दौरान दोदापुर रहवासी फौजी जवान शहीद थी वियो आहे। अपडेट मालूम कंदा मज़ार कटोहल खां। जी मज़ार, छा तफ़सील आहे वधीक? जी बिल्कुल, मैं वहाँ के ॿुधाईंदो वञां त दोदापुर रहवासी अफगानिस्तान जे सरहदी भरिसां चमन बॉर्डर वटि दहशतगर्द सां मुक़ाबले दौरान शहीद थी वियो आहे। ॻोठ शहीद बिस्मिल्लाह शाह जो रहवासी बहादुर फौजी अहलकार इल्ताफ़ हुसैन मलगानी दहशतगर्दनि सां विढ़ंदे माणे वरिती आहे। ॿुधायो पियो वञे त सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्द में झगड़ो थियो आहे, जंहिं दौरान इल्ताफ़ हुसैन मलगानी बहादुरी सां मुक़ाबलो कंदे पंहिंजे जान जो नज़ारो पेश कयो आहे। संदसि फौजी अहलकार इल्ताफ़ हुसैन मलगानी जो शहादत जे ख़बर मिलण ते इलाइक़े में सोग जी लहर छांइजी वई आहे, जॾहिं त ॻोठाणा दुख ऐं अफ़सोस इज़हार करे रहिया आहिनि। शहीद इल्ताफ़ हुसैन मलगानी जी बहादुरी ऐं क़ुर्बानी खे हमेशह यादि रखियो वेंदो, जॾहिं त शहीद इल्ताफ़ हुसैन मलगानी जी तदफ़ीन अबाणे ॻोठ दोदापुर लॻ सैयद बिस्मिल्लाह शाह में कयो वेंदो। जी मज़ार, अमां जी महिरबानी।